अटे खां रिपोर्ट कर रहा है अकबर दिलवाणी। ठट्टो ज़रियनि मूजिब ॻाढ़ो शहर के साहिली पट्टीअ में जेके होड़ा मच्छी मारण के इस्तेमाल में अचन था उन्हनि होड़नि में हाणे मुख़्तलिफ़ क़िस्म की मुनशियात जंहिंमें गुटके मावे इस्तेमाल थींदड़ चोरो चरस आफीम आइस हीरोइन ॿाहिरियनि मुल्कनि जो शराब गैर कानूनी हथियार स्मगलिंग थी रहा आहिनि। जॾहिं त राति पाकिस्तान कस्टम कामयाब कार्रवाई करे लखें रुपयनि की चोरी सां भरियल होड़े के पंहिंजे तहवील में वठी छॾियो। हाणे सवाल इहो आहे त केतिरे अरसे खां इहो कमु हली रहियो आहे। छा ठट्टे ज़िले के पुलिस के खबर कोन्हे? हुअं त ठट्टे ज़िले की पुलिस के सब खबर होंदी है। फलाणे गाड़ी में मुनशियात अची रही है, पोइ ठट्टो पुलिस वॾा फोटो सेशन करे दावा थी करे त असां ठट्टे ज़िले में 70% मुनशियात ते खात्मो आंदो है। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त ॻाढ़ो हद जी पुलिस उन कम में मुलविस है या उन कम में वॾे कंहिं ऑफिसर की सरपरस्ती हासिल है। छा एसएसपी ठट्टो के भी इन चीज़ के नॉलेज नाहे या त पोइ मुनशियात मां भरियल होड़ो पुलिस खां भी वधीक कंहिं बाअसर माण्हूअ जो है जंहिंजे अॻियां ज़िले ठट्टे जी पुलिस गोॾा खोण ते मजबूर है। आईजी सिंध खां मुतालबो कजे थो त ज़िलो ठट्टे जे ॻाढ़ो शहर जे हद जे एसएचओ खां साफ़ शफ़ाफ इंक्वायरी कराई वञे ऐं उन कुदे कम में मुलविस पुलिस अहलकारनि खे गिरफ़्तार करे कानूनी कार्रवाई कई वञे ऐं होड़नि ज़रिए स्मगलिंग थींदड़ मुनशियात ते ज़ाब्तो आंदो वञे।